कानपुर या खानगढ़ उहो बि उत्तर सिंध जेका आहे घोटकी हुजे कश्मीर कंदकोट हुजे या जेकबाबाद हुजे इहा वरी हिकिड़े अलॻि तरह जे मसइलनि में घेरियल आहे। मूं अगरि जॾहिं मां दाद जगारी में वेठो हुउसि त मूं पुछियो संगत खां त हिन ज़िले में सरदार घणा आहिनि त हुननि ॿुधायो 40 त हूंदा। मूं पुछियो त यूसियूं घणियूं आहिनि जो अॻु में 40 हुयूं हाणे शायदि 60 प्लस आहिनि। मूं चयो जेकॾहिं 60 प्लस आहिनि या 60 यूसियूं आहिनि यानी 1.5 यूसी फी सरदार वटि हुजे ऐं पोइ बि घोटकी ज़िले जेको 10 अरब रुपया टैक्स ॾिए थो ऐं 1.5 यूसी जे हिसाब सां रोडनि जी हालत जेका मुंहिंजे ख़्याल में गाॾी पहिरीं ॿी गियर खां मथे हले कोन पई वरियनि खां तबाही त पोइ मुंहिंजो इहो इनखे छा चइजे। ऐं ताज़ो माना अॼु पंजाब बि बॉर्डर क्रॉस कयो त मुंहिंजा नंढड़ा मूंखां पुछनि पिया त पाण किथे पहुता आहियूं छो त पंजाब जा रोड ऐं सिंध जा रोड सिर्फ़ु हिकिड़ो बॉर्डर लाइन आहे जिते पुलिस वेठी आहे। मौसम साॻी मुल्क साॻियो फ़सुल साॻिया माण्हू साॻिया पर सभिनी खां वधीक सूबो टैक्स ॾींदड़ सिंध सभिनी खां बदहाल ॾिसण में आयो। इन जा अलाए कहिड़ा कहिड़ा सबब आहिनि या यकीननि सबब लिकियल कोन आहिनि सबब वाज़े आहिनि उहे इन तरह सां वाज़े आहिनि असां वटि शऊर जी कोताही आहे। शऊर हिकिड़ा शऊर थींदा आहिनि तख़रीबी जेके इंतशार फैलाईंदा आहिनि हिकिड़ा शऊर थींदा आहिनि तामीरी जेके सभिनि खे गॾु खणी हलंदा आहिनि इस्लाह चाहींदा आहिनि समाज खे बहितर ठाहिण जी जुस्तजू कंदा आहिनि। तामीरी जेको शऊर आहे तामीरी जेका सोच आहे हुनमें इनफरादियत पसंदि यानी मुंहिंजो खीसो भरिजे। हिकिड़ा माण्हू अलाह साईं क़ुर में हिकिड़नि खे ख़ासि हिकिड़नि खे कसीर हिकिड़नि खे कलील चयो आहे। कसीर माना घणनि खां घणा तमामु घणा ख़ुदा उन्हनि खे जाहिल चयो आहे क़ुर में ऐं कलील में इन ते अमल करे इन जे प्रोग्रामनि ते हिकमत अमली सां कमु करे अहिड़ा प्रोग्राम ठाहिनि जेके कसीर तादाद खे यानी जाहिलनि खे जाहिल जो मतिलबु इहो कोन थो गाढ़ो थो घुमे सभु कुझु बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो पर हुन वटि दूरंदेशी कोन हूंदी माण्हुनि जे लाइ बहितरीनु प्रोग्राम ॾियण जी सघ न हूंदी अकुलु न हूंदो फ़हम न हूंदो यानी ज़िमेदारी थिए थी जेके वधीक बाशऊर ऐं ज़हीन माण्हू आहिनि। पर असांजे समाज में ज़ुल्म इहो थियो आहे जेके वधीक बाशऊर माण्हू आहिनि वधीक ज़हीन माण्हू आहिनि उन्हनि वटि वधीक जिन वटि अकुलु आहे उन्हनि पंहिंजे उन अकुल खे उन वधीक ॾाहप खे वधीक ॾांव सुहिणे तरीक़े सां पंहिंजा खीसा भरण लाइ इस्तेमालु कयो आहे। उन सियाणप ज़रिए उहो मक़ाम त वरी वठनि था उन मक़ाम ते पहुची करे जेके फ़ाइदा हासिलु कनि था जेके मफ़ाद हासिलु कनि था उहो सिर्फ़ु पंहिंजो खीसो पंहिंजो पेट यानी उनजे अखि संदन नक ते संदन खीसे ते ऐं संदन पेट ते ख़ुदा जे ॾिनल उसूल जी भञकड़ी पोइ जेको पंहिंजे अकुल ऐं ॾाहप खां दलाली जो कमु वठे उन में बाज़ार में वेठल दलाल में को फ़र्क़ु कोन्हे। हाणे इन ज़रूरत इन शइ जी आहे त असां जेके बाशऊर माण्हू आहियूं जेके पाण खे सम्झूं था त असां बाशऊर आहियूं शऊर इहो कोन्हे त तव्हां पंहिंजे लाइ भला कपिड़ा वठो ॾाढा बालम थियो सुबुह जो तड़ करे शीशे जे साम्हूं बीहो साइड पोज़ हणो ऐं सेल्फियूं कढो ऐं सुहिणा लॻो पाण खे ऐं तव्हां चओ त असां ॾाह आहियूं या असां चऊं त असां ॾाह आहियूं ॾाहप इहा कोन्हे ऊची मन जिन बि मुमकिन आहे त मुंहिंजे साम्हूं त बरसाति वेठा आहिनि जेके पढ़िया लिखिया माण्हू खोड़ हूंदा दुनिया जा इनकलाब जिन बि पढ़िया हूंदा ऊची मन वियतनाम जो ऊची मन बि चवनिसि ऊची मुंहुं बि चवनिसि वियतनाम जहिड़ो कमज़ोर मुल्क उन में अमेरिका क़ाबिज़ हुयो ऐं हे हथे ख़ाली हिकिड़ा वीचारा ईअं के हजम के कीअं उन्हनि पेर में उघाड़नि ऊची मन वीचारो फाटल कपिड़ा फाटल जोरा फाटल टोपी उन वटि शऊर हुयो उहो झरझंग वेंदो हुयो ऐं पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाईंदो त तव्हां सां न इंसाफ़ उहो कंहिं शख़्सियत जे ख़िलाफ़ु न सिस्टम जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो। अहिड़ी तरह असांजे सिंध में शख़्सियतूं न सिस्टम ख़राबु आहे उन सिस्टम ते शख़्सियतूं ग़लति बीठल आहिनि। असांजी अबोझाई असांजी ख़ामोशी असांजी
अखपूर या असांजी लालच, असांजी बेख़बराई, असांजी इनफरादी सोच जो फ़ाइदो खणी जेके ॾाहा, जेके वधीक चापलूसियूं चमचागिरियूं करे मथे लेवल ते पहुता आहिनि, उहे असांखे खपाइनि था, असांखे विकिणी था छॾनि, असांजे नसुलनि खे विकिणी था छॾनि। ख़तरनाक थींदो आहे उहो माण्हू जंहिंखे ख़ुदा शऊर ॾिनो आहे ऐं उन शऊर खां दलाली कराए, यानी उहो शऊर अमानत आहे त पंहिंजे समाज, पंहिंजे ॻोठ, पंहिंजे घर, पंहिंजे शहर जे बहितरी लाइ इस्तेमालु करणु खपे उन शऊर खे। पर उहो शऊर जॾहिं को इस्तेमालु नथो करे, उहो शऊर सिर्फ़ु पंहिंजी ज़ात लाइ इस्तेमालु थो करे, त उहो वॾो ख़तरनाक शख़्स आहे, उहो समाज लाइ नासूर आहे ऐं उहो वॾो तबिक़ो पढ़ियलु लिखियलु आहे। यानी हिन समाज खे नुक़सानु अणपढ़ियो कोन थो ॾे, पढ़ियो लिखियो माण्हू थो ॾे। कॾहिं हू इल्मु पुराए, हू फाम हासिलु करे, सिर्फ़ु पंहिंजो खीसो मानी गब्बो खाई खीर पैदा कंदी आहे, उनखे तातींदी आहे, पंहिंजे सम्झा उते साह ॾींदी आहे। यानी कुती बि पंहिंजे बचनि लाइ सोचे थी, उनजे तहफ़ुज़ लाइ खॾु खोटींदी आहे, सियारे खां लिकाईंदी आहे उनखे। अहिड़ी तरह कुकड़ बि जेको आहे सो आना लाहे 21 ॾींहंनि ते आरे ते वेहे थी, बुख ते मरी थी वञे न, ऐं बचा फुटनि था। बचनि खे कांवनि खां बचाए, कुतनि खां बचाए, धणनि खां बचाए, तव्हां त कांवनि सां गॾु उॾामंदी आहे त मुंहिंजे बचे खे केरु कोन। माना केॾा बचा हुन मिठा आहिनि हुनखे, कुती खे बि कुकड़ खे। असांखे बि रुॻो बचा जेके मिठा हुजनि त पोइ ख़ुदा असांखे कुतो छो न ठाहियो, कुकुड़ छो न ठाही, ख़ुदा त असांखे अशरफ ठाहे छॾियो। यानी असांजे कुते वारो अमल कयूं, कुकड़ वारो अमल कयूं, त पोइ कुते ऐं कुकड़ में असां में कहिड़ो फ़र्क़ु आहे? ख़ुदा क़ुर में चए थो वतीन वज़ैतून वतूर सीनीन व हाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। 4 कसम थो खणे, ख़ुदा कंहिंखां डिॼे थो कोन थो, माण्हुनि खे थो ॿुधाए थो वतीन वज़ैतून वतूर सीनीन व हाज़ल बलदिल अमीन, हिन जो कसम, हिन जो कसम, हिन जो कसम, लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। माण्हू खे वाह जो ठाहे, उन माण्हू खे जेको मस्जिद में रेप थो करे, ख़ुदा हिन लाइ कसम कोन खा। उहो माण्हू जंहिंखे कंहिं ग़रीब जो खीसो थो कटे, ख़ुदा हिन लाइ कोन खा। उहो माण्हू ख़ुदा, उहो माण्हू कहिड़ो कंधु खणंदो जेको सॼो राति जंहिं शख़्स ते एतबार करे, उनखे पंहिंजो वॾो सम्झे, उनखे पंहिंजो चङो सम्झे, ऐं उहो उन माण्हुनि सां बेवाजिबी करे, उन माण्हुनि सां मुनाफ़िकी करे, ख़ुदा उन माण्हू लाइ कसम कोन थो खणे। छो त ख़ुदा जे ॾिनल दानिश, फ़हम, शऊर जो ग़लति इस्तेमालु थो करे। ख़ुदा अहिड़े माण्हू लाइ कसम कोन थो खणे। ख़ुदा अहिड़नि माण्हुनि खे कुते ॿिले खां बि बदतर ठाहे छॾियो आहे। सो मुंहिंजो चवण जो सिर्फ़ु मक़सदु आहे, अॼोकी जेका पाण कचहरी कयूं पिया या कंदासीं या हलंदी, त उहा कचहरी हूंदी शऊर जी। असां शऊर ईंदो आहे तालीम सां। वाहिद मुमकिन आहे तव्हां सभिनी दोस्तनि खे खोड़ न ख़बर आहे, सोशल मीडिया हर कंहिंखे बाख़बर करे छॾियो आहे त पूरे पाकिस्तान में वाहिद सिंध आहे जंहिंजी तालीम तबाह आहे, बल्कि तबाह कई वई आहे। छो कई वई आहे? त जीअं ही माण्हू तालीम हासिल करे बाशऊर न थियनि। असां वटि 100 रुपए जो चर्सो हुजेसि, उन ते मोकिले सघनि था जेल, पर तव्हां शहर जूं घटियूं सोड़ियूं कंदा वञो, तव्हांखे केरु कोन चवंदो। जंहिंसां समाज जी तबाही थिए थी, जंहिंसां माण्हुनि जा इख़लाक़ी क़दर घटिजनि था। 100 रुपए जो भंग ते माण्हू जेल में मोकिले छॾींदा, बाक़ी ट्रक में ईंदड़ G3 जहाज़ शिकन राइफलूं खपाईंदा वतन पठाण, इन ते सरकार खे को होश कोन्हे। हाणे ताज़ो चवनि फ़क़ीरनि खे ॿधनि पिया। फ़क़ीर त तव्हां पिया कयो क़ौम खे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नाले में तव्हां 5000 रुपया 3 महीना ॾिए, 3 महीना हिकिड़ी औरत खे ॾियो था, उहो कार्ड खणाए ATM में कतार ते बीहारियो था, 50 रुपया ॾिहाड़ी जे हिसाब सां उन ज़ाइफ़ा खे ॾियो था, उनजे नाले ॾियो था, उनखे पाण खे वञिणो थो पए। इहो पिनणु न आहे त छा आहे? सुबुह खां शाम ताईं ATM जे कतार में हिकु औरत बीहे, हिकु इज़तदार घर जी औरत बीहे। अॻु में त असां माण्हू अहिड़ा टाइप जा हुआसीं जो घर जो आवाज़ु ॿाहिरि कोन निकिरंदो, ज़ाइफ़ा जो निकिरणु त वॾी ॻाल्हि आहे। वरी दौर हिकिड़ो अहिड़ो आयो जो ज़ाइफ़ा खे अकेलो सवाल ई पैदा न आहे, अबे सां वञे, भाउ सां वञे, मुड़ुस सां वञे। हाणे इन ATM असांखे एतिरे क़दुरु पहुचाए छॾियो जो ॻोठ जी का बि पोड़ी, सॼे ॻोठ जूं पोड़ियूं काहे वञे, मन ई कोन्हे।
सही उहो मर्द मुड़ुसु जेको आहे न इंतज़ार में आहे, माई खां पुछंदो आहे त ATM कार्ड आयो कोन आहे, उहो इंतज़ार में हूंदो आहे त उहो कार्ड वञी खणी अचे ऐं सुबुह जो पोड़ी खे हथ सां रवानो कंदा आहियूं ऐं मंझंदि ताईं जेसि ताईं मोटी अचे, शाम जो भले 5,000 मिलंदसि ऐं सामान 10,000 जो हुजे त पुछंदो कोन्हे। आस्ते आस्ते जेका औरत मूं खोड़ दफ़ा हिकिड़ो मां ॾाढो हैरान थींदो आहियां, ख़ुशि बि थींदो आहियां यहूदियुनि ते। जेकॾहिं तव्हां आउं उन मज़हबी हवाले सां नथो चवां, तव्हां जॾहिं यहूदियुनि खे वञी स्टडी कंदव, पढ़ंदव, त दुनिया में इसराइल मुल्क में सिर्फ़ु 90 लख माण्हू था रहनि, सिर्फ़ु 90 लख जी आदमशुमारी आहे, ऐं उहो दुनिया जे सुपर पावर में शामिल आहे। सिंधी क़ौम 4.5 करोड़ आहे, दुनिया जी ग़रीब तरीन क़ौम आहे। उहा ग़रीब तरीन क़ौम जंहिं उघाड़ी दुनिया खे कपिड़ा पाइण सेखारिया, उहा ग़रीब तरीन क़ौम जेका तव्हांजी हीअ क़ौम जेका आहे 70% पाकिस्तान खे ताते थी। मूंखे ॿुधायो त दादले गारी जे एरिया में 120 खूह हन लाइ छा एतिरा गैस जा, यानी 10 अरब खां मथे टैक्स ॾींदड़ ज़िलो गैस कोन्हे। यको मां आयो आहियां माथे मीरपुर खां, लाइट किथे ॾिसण में कोन आई, ऐं पर हितां लाइट वञे पई थी, असां वटां लाइट वञे पई थी, को पुछण लाइ तयारु कोन्हे। मूं इसराइल जी ॻाल्हि पई कयां त इसराइल में जेको ॿार जेका माई पेट सां थींदी आहे न, जंहिं माई खे पेट थींदो आहे, उन माई खे उन वक़्तु मैथमेटिक हिसाब किताब वंड कट जोड़ इन जो ॾींदासीं त तूं वेही कर 2-4 कलाक डेली, लाज़मी आहे हर सूरत में करिणो आहे उन माई खे। 5 महीने ताईं उहा माई उहो हिसाब किताब कंदी आहे, वंड कट जोड़, ऐं 5 महीननि में जॾहिं ॿार खे साह पवंदो त हुनखे उस्ताद रखी ॾींदा आहिनि मैथमेटिक जो। माई खे उहो घर वारनि ते लाज़िम आहे त ट्यूशन ॾियारींदो हुन माई खे हिसाब किताब जो, मैथमेटिक जो, अलजबरा जो। उहो डेली ईंदो, 2 कलाक पढ़ाईंदो हुन माई खे, हुनखे सबक़ु ॾींदो, वरी तोखां सुभाणे पुछंदो इहो केसि ताईं, 9 महीननि ताईं, जेसि ॿार ॼमे। पुछियो त छो माई पेट सां ॼमण ते तव्हां मैथमेटिक छो था सेखारियो, चई इन मैथमेटिक जो असरु ॿार जे ज़हन ते पवंदो जेको पेट में आहे, उहो ॾाहो पैदा थींदो। तॾहिं हुन क़ौम वटि साइंसदान आहिनि, असां वटि ATM कार्ड ॾेई खानपुर जे ATM में जेकॾहिं पिनण लाइ बीहारे छॾिबो त असांखे साइंसदान ॼणे ॾींदी छा वटि, उहो असांखे फ़क़ीर ॼणे ॾींदी, उहो असांखे पेनूं ॼणे ॾींदी जेके खंडु पती लाइ परेशान हूंदा। हिन इहो छा आहे, असांखे इन पिनण जी ज़रूरत कोन्हे। मूं हिकिड़े दोस्त खां पुछियो मुंहिंजे पंहिंजे ज़िले जी ॻाल्हि, त घणा था ATM जा पैसा अचनि माना हिते ज़िले खे, त हुन चयोसीं हर 3 महीने शायदि, हर 3 महीने मुंहिंजे ख़्याल में मूंखे चई, जेकॾहिं मां ग़लति न हुजां त मुंहिंजो ख़्याल में 3 महीने चयो त 25 करोड़ रुपया हर 3 महीने, यानी साल में 1 अरब। पर आउं चवां थो साल में रुगो 25 करोड़ हुजनि मिसाल, या 50 करोड़ हुजनि, 10 करोड़ में 10 करोड़ रुपए में हिकिड़ी फैक्ट्री लॻंदी आहे जंहिंमें घटि में घटि 200 माण्हू मुलाज़िम थी सघंदा। जेकॾहिं उहे फैक्ट्रियूं कमाईंदियूं, जेकॾहिं सरकार इहो चाहे त बाबा हिन में 200 माण्हू जेके हूंदा उहे सिर्फ़ु औरतूं हूंदियूं, छो त औरतुनि लाइ इनकम सपोर्ट आहे, इनकम सपोर्ट जा पैसा बंदि करे उनखे उन हिसाब सां ॻाल्हाए, हिन में सिर्फ़ु औरतूं, पर उहे औरतूं जिन जे घर में हिकु मुलाज़िम नौकरी न हूंदी, जे ग़रीब हूंदा, मिसकीन हूंदा, राज सां वेही करे ॻाल्हाईंदा, पर असां वटि ईअं थिए कोन थो त पोइ असां रुगो वोट ॾियण लाइ ॼमूं था बसि। असांखे इहो आहे त बाबा वोट ॾियणो आहे बसि, डिबाई बीठो आहे त डिबाई खे वोट ॾियणो आहे, डिबाई भले छा बि करे थो, राज खपाए थो, सिंध खपाए थो, मुल्क खपाए थो, कपाए ॾियोसि डिबाई। ज़रूरत आहे शऊर जी, सम्झ जी, फ़हम जी, उहो ईंदो तालीम सां, ऐं तालीम ईंदी स्कूलनि सां, स्कूल जी बिल्डिंग सां न, कुर्सी ते वेठल सुबुह खां मंझंदि ताईं सिगरेट पीअंदड़ उस्ताद सां न। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो जेको पंहिंजी क्लास में कुर्सी कोन रखंदो, टीचर हुयो, पढ़ाईंदो 3 कलाक हुयो। अॼु उनजा स्टूडेंट, उनजा शागिर्द मथी लेवल ते न गुज़ारे विया, पर हुन ॿुधायो त साईं 9 बजे ईंदो ऐं 12 ते पढ़ाईंदो बसि, पर क्लास में कुर्सी न हूंदी, पाण बीठो हूंदो ऐं 3 कलाक पढ़ाईंदो, ऐं हुनजा 3 कलाक चई असांजा 8-7 कलाकनि खां वॾा। यानी स्कूल कोन थो पढ़ाए,
बिल्डिंग न पढ़ाईंदी आहे, बेंचूं कोन पढ़ाईंदियूं आहिनि, कुर्सी ते वेठल ख़ामोश उस्ताद कोन पढ़ाईंदो आहे। पर असां कॾहिं पाण खां पुछूं त असां हुन स्कूल में विया आहियूं पंहिंजे ॿारनि जे लाइ, हुन उस्ताद सां वेठा आहियूं त साईं मुंहिंजो पुटु, मुंहिंजो भाउ, मुंहिंजो भाइटियो, मुंहिंजे ॻोठ जो ॿार जो रिज़ल्ट छा आहे। असांखे ॾिसो अहसासु ई कोन्हे। असां गवर्नमेंट जे जेकी स्कूल बिल्डिंगूं आहिनि असां हुनखे चवंदा आहियूं सरकारी स्कूल आहे, हिन जी बेंच बि खणी अचो, हिन जी कुर्सी बि खणी अचो, हिन जा SMC जा पैसा बि विराए था खाऊं। सो मक़सदु त खोड़ ॻाल्हियूं आहिनि त जेकॾहिं पाण वेही ॻाल्हाईंदासीं त मुमकिन आहे खोड़ उस्ताद मुंहिंजे भरिसां वेठा आहिनि मथां ॾुखारा थी वञनि। सो असां ज़रूरत आहे शऊर जी, ऐं शऊर ईंदो बासलाहियत माण्हुनि, ज़हीन माण्हुनि, अकुल वारनि सां, उस्तादनि सां कचहरियुनि करण खां पोइ, उन्हनि सां गॾु वेहण खां पोइ। मूंखे अॻे दफ़े तव्हां मां मोची जो पुटु आहे जेको असिस्टेंट कमिश्नर थियो आहे, राजेश गोयल। ही उन लाइ थो पैदा थिए सवाल, उन जे लाइ बि सुवालु आहे जेको मुंहिंजा खोड़ा कंहिंजो मां गॾु गॾु थो लॻायां, कंहिंजो त मां भाॼी जो दरोड़ो लॻायां, ऐं जॾहिं उहो चवे त असां ग़रीब ऐं बचा किथां पढ़ाए सघूं त पोइ हुनखे हुन मोची ॾे ॾिसणु खपे त मोची जे पुट ज़रूरु ऐं पीउ सां गॾु हुन मोच को कमु कयो हूंदो, ज़रूरु हुन जूता सिबिया हूंदा, ज़रूरु हुन जूतनि खे कपिड़ो हयो हूंदई, बुर्श हयो हूंदई केतिरनि माण्हुनि खे। ऐं मुमकिन आहे वक़्तु फिरी अचे उहो AC मां थी DC थिए ऐं DC घोटकी थिए। जॾहिं DC घोटकी थींदो त ज़रूरु को वॾेरो अहिड़ो हूंदो जंहिं जा हुन बूट पॉलिश कया हूंदा, पर उहो वॾेरो दर ते कतार में बीठो हूंदो त सर मूंखे केॾी महिल थो सॾे। इहा सभु शइ थींदी आहे हिमत सां, गैरत सां, तकलीफ़ सां। ऐं इस्लामाबाद घुमणु कोन वियुसि, मूं हिकिड़ो ॿारु अहिड़ो बि पढ़ायो आहे जंहिंजे नसुलनि में को ॿारु माण्हू पढ़ियल कोन्हे, मिसकिन माण्हू आहिनि, हुनखे इस्लामाबाद पहुचायो आहे पंहिंजे ख़र्च ते। हीउ को थोरो कोन्हे, कंहिं ते बि अहसान कोन्हे। उन वटि ज़हानत हुई, उन वटि अकुल हुयो, उन वटि फार्म हुयो। सो ही वॾा उहिदा अमीरनि जो हक़ कोन्हे, न को हुनजे बाबनि जी मिल्कियत आहे। हिते जेको बि रहे थो सिंध में उनखे इज़त सिंध ॾिनी आहे। असां बि सिंध में रहूं था, जो उन्हनि जे नवाबनि जे औलादनि जो हक़ आहे मथे वञण जो, असांजो औलादनि जो बि हक़ आहे। असां पंहिंजे महिनत ते, पंहिंजे हुन ते, मुंहिंजे साम्हूं वेठो आहे नंढड़ो जेको चए थो त मां मास्टर कयां थो, जे वॾनि साथ ॾिनो त मां कमीशन कंदुसि। ऐं चवंदो वॾनि जो आसिरो, सहारे जी आदत कढो पंहिंजे अंदरि मां। वॾा छा कनि तव्हांखे, जे न हूंदो त किथां ॾींदा? तव्हां छाजे लाइ, हथ पेर छाजे लाइ, मज़दूरी कयो। मां गारो कंहिं दोस्तनि सां हुते ॻाल्हि कई पए त मां हाणे ताज़ी 2 महीना अॻु में हिकु ताज़ियत ते वियुसि, ऐं कामरेड ग़ुलाम हुसैन शर्क जी घरवारी जी ताज़ियत ते वियुसि। उते वञण खां पोइ ख़बर पई त कामरेड सॼी उमिरि ज़िया जे दौर में जलावतनी में गुज़ारियो आहे, ऐं उनजी घरवारी अणपढ़ियल हूंदे बि सिंध जे बाग़नि खे पनाह ॾींदी हुई, घर में टिकाईंदी हुई, ख़िदमत कंदी हुई, घर में अटो बि कोन हूंदो उन हूंदे बि। पर उन अणपढ़ियल माई 3 औरतूं उन कामरेड पंहिंजूं रशिया मोकिलियूं, रुपयो बि न ॾेई, को पैसा बि ख़ासि न। उते उन वटि पढ़ाई लाइ पैसा कोन हुआ, अॼु खां 20-25 साल अॻे जी ॻाल्हि आहे, 30 साल 40 साल। ऐं उन नियाणियुनि रशिया में पढ़ियूं अंगूरनि ऐं स्ट्रॉबेरी जी मज़दूरी करे, यानी कुझु बि कोन हो हथनि में, उहे एतिरियूं डिग्रियूं करे अॼु हिते सिंध में वॾनि उहिदनि ते आहिनि उहे नियाणियूं, हथनि सां मज़दूरी करे धारे मुल्क में। अॼु खां 40 साल अॻु में असां वटि तालीम किथे हूंदी नियाणियुनि में, पर उन कामरेड ऐं उनजे अणपढ़ियल घरवारी पंहिंजे नियाणियुनि जी, पंहिंजे औलादनि जी उहा तरबियत कई, अॼु वॾनि उहिदनि ते आहिनि। सो सिर्फ़ु पंहिंजे दिमाग़ ते ऐं पंहिंजो पाण ते भाड़णो आहे असांखे। असां सूरनि जो को ठीकु कोन खयो आहे, असां हिन ग़रीब क़ौम। मुल्क ते हुक्मरानी 2% तबिको करे थो, 95% वोट ॾिए थो, बाक़ी 3% जेको विचूं तबिको आहे 95% खे खपाए थो, दलाली करे 3% तबिको थो। सो अचो त जेको 95% आहे क़ौम, असां आहियूं 95% मां। 95% माण्हू इक़्तिदार में था विहारनि जन खे, पंहिंजे नसलनि जो, पंहिंजे बचनि जो, हिन समाज खां, हिननि ॾाढाई कंदड़नि खां, हिननि ज़ालिमनि खां
पंहिंजे बचनि जी तालीम लाइ छिके ॻाल्हायूं ऐं छिके हक़ वठूं। अलाह ख़ुशि कर तक मौजूद जी संगत आई तो मिलूं।